नजरीन जो बेत शाह अब्दुल लतीफ बेटाई सुर मूमल राणी मां आहे। बिजली बादशाह फरमाए थो, राणा न ॼाणा कीअं वॾोड़ी वल्हा अची काक कंधीअ में परचे ॾे पाणा मेंदरा माणा तोरे कंदियस किन से। बेत जे ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना आहे किन यानी कीअं, वॾोड़ी यानी कावड़ी जोश में आई, वल्हा यानी मुंहिंजा मुड़स, कांध बहुतार, पाणा यानी पंहिंजो पाण, कंधीअ यानी किनारे, मेंदरा राणो ज़ात जो मेंदरू हो, माणा यानी अंगल, आरा, अदाऊं, नखरा। यानी बेत जी पूरी मायना वञे थी त ओ मुंहिंजा मुड़स राणा, मूंखे ख़बर नाहे त तूं छो कावड़ियो आहीं। हिन काक किनारे पाण ई अची परच, ओ मेंदरा तो सिवा ही अंगल भला कंहिंसां कंदीस। महिरबानी करे पेज खे सब्सक्राइब कंदा ऐं जे पसंदि अचेव त लाइक बि कजो।